सोबोदिरो मां ख़बर ॾींदा हलूं। सोबोदिरो लॻ ॻोठ सिराई जान मोहम्मद ख़ासकेली ऐं सिराई इम्तियाज़ हुसैन ख़ासकेली, सिराई निसार हुसैन ख़ासकेली ऐं सिराई आबिद हुसैन ख़ासकेली जिन ॻोठ शाली ॼामड़ो ॻोठ परियल कलोड़ो जवार सलेमान चन्ना ॻोठ न्याज़ मोहम्मद मेमूण ॻोठ दरगाही सामेटियो। राशिद सहतो ज़िले काउंसिल खैरपुर जे मेंबर सरफराज तुनियो खे 50 घरनि जो राशन यूसी। बोबड़पुर जे चेयरमैन ॾाॾो रमज़ान सहतो खे 100 घरनि जो राशन। काउंसलर टाउन कमेटी सोबोदिरो हबीबुल्ला मंगनीजो खे 120 घरनि जो राशन ऐं पसगिरदाई जे ॿियनि केतिरनि ई ॻोठनि समेत 800 घरनि में बेग राशन विराया विया। उन मौक़े ते सूफियानी राग जी महफ़िल कराई वई, जंहिंमें सूफ़ी फ़कीर अयाज़ अली ऐं फ़कीर अल्लाह रखियो खोखर सूफियाना कलाम ॻाए महफ़िल खे 4 चंड लॻाया। उन मौक़े ते सिराई इम्तियाज़ हुसैन ख़ासकेली, सिराई निसार हुसैन ख़ासकेली, सिराई आबिद हुसैन ख़ासकेली चयो त हीअ असां जेका इंसान ज़ात जी ख़िदमत कई, जीअं असांजे वॾड़नि बुज़ुर्गनि जे रूह खे सवाब पहुची सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।